गाज़ीनवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त ठरी मीरवा मां ख़बर ॾींदड़ ठरी मीरवा जे ॻोठ हाजी बुटल फ़कीर भट्टी में हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह पीर साईं पागारे जो सालियाना उर्स मुबारक मल्हायो वियो। उन मौके ते ख़ुसूसी किताब हज़रत अलामा कारी मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी, उस्ताद मदरसा दरगाह शरीफ पीर साईं पागारो, उस्ताद अब्दुल सुबान सिकंदरी, उस्ताद अब्दुल नबी सिकंदरी ऐं ॿियनि उलमा इकराम ख़िताब कंदे चयो त पीर साईं पागारे जूं सिंध जे लाइ लाज़वाल कुर्बानियूं आहिनि ऐं संदसि कयल ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। छठ धणी जो लक़ब इन करे मिलियो जो पाण गादी बहाल कराई ऐं अंग्रेज़नि खे सिंध मां भॼाए कढियो। जॾहिं बि पाकिस्तान ते ॾुखियो वक़्तु आयो त पीर साईं पागारे जा मुरीद सभु काग बिरा हूंदा ऐं हर हुकम खे लबे कंदा। पीर साईं जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। पाकिस्तान जी सिक्योरिटी जे हवाले सां बि पीर पागारे जो अहम किरदारु आहे। ॿिए पासे हर साल अज़ीम वाली शान जलसो कराईंदड़नि पीर साईं पागारे फ़कीरनि जागण फ़कीर भट्टी, फ़कीर ख़ादिम हुसैन रारीपर, फ़कीर अब्दुल रहमान भट्टी, फ़कीर नाल भट्टी ऐं ॿियनि पारां जलसे में आयल सभिनी अक़ीदतमंदनि लाइ नगर न्याज़ जो पिणु बंदोबस्त कयो। जलसे खां बाद दुआ खैर पिणु घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।